तरबेला डैम डेड लेवल ते पहुचण खां 2 फुट रहिजी वियो आहे। पाणी जी खोट बावजूद पंजाब पारां तकरारी कैनालनि मां पाणी जी खणत जारी आहे। उन हवाले सां असां ॻाल्हाइण लाइ राब्तो कयो आहे आबादगार अॻवान डॉक्टर ज़ुल्फ़कार यूसुफ़ाणी सां। अस्सलाम वालेकुम यूसुफ़ाणी साहब। यूसुफ़ाणी साहब, पाणी जी शदीद खोट बावजूद पंजाब पारां तकरारी कैनालनि मां पाणी जी खणत जारी आहे, उन हवाले सां छा चवंदा? बिल्कुल पानी की तमाम शदीद खोट है। एतरी खोट है जो अगर कुछ जगहों ते असीं चऊं था 50% खोट है, 75% खोट है, पर बदियूं ऐं जेको सठो ज़िलो आहे, असांजा जेके लाड़ वारा ज़िला आहिनि उन्हनि में हाणे पीअण जे पाणी जे या जानवरनि जे पीअण जे लाइ पाणी मौजूदु कोन्हे। ऐं हालत इहा आहे जो हिन वक़्तु सख़्तु गर्मी आहे। अॼु जो पारो 44 डिग्री सेंटीग्रेड जो होटल हो, छक हुन खां अलावा हले पई, जंहिंजे करे ज़मीनूं जेके आहिनि ख़ुश्क थींदियूं थी वञनि। फसलूं तव्हां ॾिसंदा जंहिं पासे ॾींदा मुकमल तौर ते सुकी रहियूं आहिनि। ऐं पाणी जी बाराबंदी जेकी चई हर हफ़्ते खां पोइ मिली रहियो, हाणे 3 हफ़्तनि खां पोइ पाणी मिली रहियो आहे। त आबादगार हाणे पंहिंजी फसलुनि खां तक़रीबन हथु खणी रहिया आहिनि। त हाणे इहे फसलूं बचाइण तमामु मुश्किल आहे। यूसुफ़ाणी साहब, इरसा जे पाणी विर्छ बाबति छा चवंदा? इरसा जो मौक़िफ़ आहे त सभिनी सूबनि खे हिसे जो पाणी ॾिनो पियो वञे। न, इहा ग़लति ॻाल्हि था कनि। असुल ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, इरसा में जेको असांजो रिकॉर्ड आहे उन ते अमल नथो कयो वञे। हाणे हिस्टोरिकल जेके बैकग्राउंड आहे उन ते पाणी ॾियनि था। उन में छा आहे जो इरसा में बि अहिड़े तरीक़े जी उन्हनि पाण में पंजाब ख़ासि करे जोड़ कई आहे जो बलोचिस्तान खे जेको आहे पाण सां मिलाए छॾियो आहे। जंहिंखे बलोचिस्तान जो पाणी ॿुधूं था, सिंध तां डिपेंडेंट आहे, पर उनखे असांजे मुखालफ़त जे करे हमेशह वोटिंग में खटियो वञण लाइ। बट अदरवाइज़ बिल्कुलु अकाड़ जी मुखालफ़त थी थिए। चीज़ें मिल्क कोन्हे वाहिणियूं सवाइ जॾहिं पाणी तमामु घणो आहे, वासर बिदार मौजूदु आहे, उन कंडीशन में वाहिणो आहे। एॾी नंढी पीपी जेकी आहे तोसा पाणी न उहा बि कोन्हे वाहिणी। हाणे हिन वक़्तु चवनि था असांखे हिते जो पाणी, भई जॾहिं तव्हांखे खोट में उहे केनाल खोलण ई कोन्हनि, हिते जो पाणी वरी तव्हां उतां खे छॾंदा। उन खां अलावा जेको वॾे में वॾो मसइलो आहे उहो मंगला डैम आहे। मंगला डैम उन असांजो जेको रिकॉर्ड आहे उनमें जेतिरा बि डैम में जेको पाणी आहे उनखे शामिल करे पोइ उन मां विर्छ कई वई आहे। पर मंगला डैम मां कॾहिं बि सिंध खे पाणी नथो ॾिनो वञे। मंगला डैम मखसूस पंजाब खे पाणी ॾियण लाइ, सिंध खे अगरि पाणी मिले थो तरबेला में, हाणे तरबेला मां छो जो सिंध खे पाणी मिलंदो आहे त बिजली ठाहिण लाइ बि पाणी उन मां खणो थो वञे, शार्टेज में बि पाणी उन मां खणनि था। छो जो आख़िर में अगरि तरबेला सुके थो त सिंध सुके थो। ऐं पंजाब खे वरी मंगला डैम बि आहे, पंहिंजो हुनजो जेको अंडरग्राउंड पाणी आहे उहो बि ॾिठो आहे। सिंध सां त असांजी इहो आहे त असांजो जेको अंडरग्राउंड वाटर आहे टीएल जो उहो बि तमामु थोरी तइदाद में मौजूदु आहे। त पंजाब खे सभु सहूलियतूं हूंदे प्लस मंगला ते हुनजो पूरो हक़ हूंदे बि सिंध सां वॾी जाती कई थी वञे। बिल्कुलु इंसाफ़ में कंहिं पूरो जो इंसाफ़ नथो कयो वञे। असांजे मेंबर जी तलवीह कई थी वञे। उते सभिनी मेंबरनि खे ख़ासि करे सरहद जो मेंबर, चलो उनजो एतिरो छो जो वास्तो कोन्हे, पर बलोचिस्तान जो मेंबर जेको सिंध मां पाणी खणनि था, गुजूमाइन वधीक खणनि था। अगरि उते सिंध गवर्नमेंट इंक्वायरी करे त बलोचिस्तान वारा ज़ोरी पाणी वधीक खणी वञनि था, उनजे बावजूदि वोट असांजे अगेंस्ट ॾियनि था। इहा दुख जी ॻाल्हि आहे। ऐं हिते इस्लामी जेको आहे मैन्युपुलेट करे सिंध खे वोटिंग में हाराए थो वञे। ऐं जेको रिकॉर्ड जेको आहे हुन ते अमल नथो कयो वञे। हिस्टोरिकल बैकग्राउंड ते पाणी ॾिनो थो वञे, जंहिंखे असांखे नुक़सानु थिए थो। डॉक्टर ज़ुल्फ़कार यूसुफ़ाणी साहब, मेहरान टीवी सां ॻाल्हाइण लाइ मुंहिंजी महिरबानी।